कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। हा वाह, मिहार जी कयो। मिहार को सवा ऊंध आ। मिहार न हूंदो त गिदड़ शीं थी गरजंदो। अम्मा असां साॻी थञ पीती आ, अदो बराबर ॿी शइ आ। असां कुझु न आहियूं, पर थञ त साॻी पीती अथऊं या न? बेशक बाबा बेशक, पर हर का बकरी पंहिंजे पाए टंगिजे। माउ ॼणी पुट भाग न ॾींदी वंड। अम्मा सही थी चए अदा, अदे मिहार जो न मुल्ह आहे न मिक़दार। हिम्मत हशमत ऐं ॾिया ऐं बहादुरी में मूंखे ॿियो कोई नथो सुझे। मालिकी बि कंदुसि या रुगी साराह कंदुसि। मां वञा थो अम्मा वकील सां मिलण। पैसा पाई बि कोन्हे का। पोइ कीअं वकील सां मिलण वेंदे? वोणनि जी कची ॿोल कंदुसि, वोण लथा त ॾींदुसि। कची ॿोल में नुक़सान न थींदो? थियण ॾेसि, अधे खां मथे नाहे। चङो, मां हाणे हलां थो। अबा अला मददगार ते सुतत मोटिजाए। हा मां चङो, अला भाई। हाजरा मूंसां हलंदी आहे न? काॾे? चाची नसीबा ने? न न, पोइ काॾे? हली त ॿुधाए। ख़बर त पवे न सुहिणी। न, अॻ में वाइदो कर त हलंदी आहे। ईअं कीअं वाइदो करियां सुहिणी? मां न सची सहेली न आहे। अजायो इल्ज़ाम न ॾे, अख़्तियार में हूंदो त हलंदसि, वाइदो आहे। वस में आहे, तोखे फांसी ते नथी वठी वञा। सुहिणी कुझु चओ, सुहिणी न चओ। तुंहिंजी मर्ज़ी, पाण खे कुझु बि चवे। बाक़ी साहबा तो ते नथा ठहनि। ॿुधाए काॾे हलणो आहे? डजनी खे ॿुधाए छा कंदसि? हाणे ॿुधाए, कसम अथई अदा मिहार जो? इहो कसम छो विधई त? पक अथमि त ॿुधाईंदीअ, छो जो मिहार शइ ई अहिड़ी आहे। मिहार सां मिलण लाइ थी चवई। खुखी त वई हुई, पर पक न पई थिए। कंहिंमहिल थियो हलो? काॾे? पकाई कौड़ीअ सां पकाई, जेका ॼाणे कम ठाहिण न की ड्राइण। काकी छो पकायूं कंदीसीं? वरी बि पकाई, चङो भला मूंखे बि वठी हलो। किथे वठी हलंदो के काकी कौड़ी? अॼु ॿई नरम आयो सफ़ा मेण, जाॾे वराए ताॾे वरो न हाजरा। असांजी काकी कौड़ी आहे न तॾहिं। ठीकु आहे, थोरो हुजेव, कंहिंसां ॻाल्हि कोन कंदसि त तई मिहार सां मिलण थी वञो। कौड़ी ॼाणे कम ठाहिण न की ड्राइण। हा साईं, मूंखे मिहार सां मिलणो आहे। तूं छा आहीं? मां भाउ आहियां साईं। वॾे ॾोहाई सां मुलाक़ात खां साहब रोके छॾियो आहे। ईअं न कर यार, तोखे राज़ी कयां थो न। सम्झुमि, तूं भी मां साहब खां पुछी अचां थो। महिरबानी साईं, महिरबानी। अदा कीअं आहे? मूंखे छॾ, तूं ॿुधाए। वकील सां मिली आयो आहियां। छा चई? ज़रूरी कागज़ पत्र घुरिया अथई। उन चालान न कयो आहे, रिमांड वरितो अथनि। रिमांड त पुलिस वरितो आहे न? हा, जांच लाइ वरितो अथनि। रिमांड दौरान नरमी कराए सघिजे थी। बिल्कुलु कराए सघिजे थी। उन्हनि त वसाए विछो जो बि शक ज़ाहिर कयो आहे। शक कुझु शक ई रहिजी वेंदो। मां दोस्त मार्फत डीएसपी सां मिलां थो। कुझु न कुझु कबो ऐं ॿ रुपया ख़र्च कबा। ख़र्च हथ कयो थी? हा दा, इन लाइ न घबराए तूं। मां फांसी खां नथो घबरायां। तूं ॻाल्हि कहिड़ी थो करीं? हाँ, झिरकी चाटे जी महिमान। मूं चयो त मां पैसा अॻियां आहिनि। हिमत हाण जी ॻाल्हि न कई अथमि। खीर थर खे तूफ़ान छालो ॾींदो? हिकु रुगो ॿाहिरि निकिरां, पोइ सभु कसरूं हिन शहरयार मां कढंदुसि। झिरकी चाटे जी महिमान।
चङो अदा अल्लाह भाई अल्लाह भाई। को मसलो आहे बाबा मुंहिंजो वेठो आई पुट सालिया मुंझाए विधो आहे छो बाबा फिरी वियो आहे छा असुल में रहस नाही कते कीअं थी बाबा जॾहिं सालू लिखी ॾींदो त पोइ ॻाल्हि ख़तम बाक़ी फ़ैसिलो जॾहिं बि थिए धीअ फ़ैसिलो कीअं छॾियां मूं फ़ैसिलो छॾण लाइ न चयो आहे बाबा रईस जॾहिं बि अचे त फ़ैसिलो कराइजांइ ॾंड चटी बि मिलंदी न बाबा रईस नाहे त छा कजे इहो ई त सोचां पियो आराम ई नथो अचे फतू त फॾो न त जॾे जो जॾो बाबा फॾनि खे छॾ एजाज़ खे ॻोल्ह वञी छाई पाए छो कोन्हे एजाज़ खे पाणे दर्दूं खाई मोटी ईंदो तोखे छो गणती लॻी आहे घर जो भाती आहे गणती छो न कजे फतू सारा कोड़ीअ जी भेण आहे वञी ॻोल्हेसि ठीकु आहे बाबा मां या मां ॿई वेंदासीं उते बि न हुजे त सलीम वारनि जे घरां ॾिसी अचिजोसि जे उते बि न हुजे त पोइ सम्झो त एजाज़ खे मेहार माराए छॾियो आहे फतू त फॾो न त जॾे जो जॾो ज़बान खारा पिटीस त न भाणे जो आहे महीनू थियो आहे घर न आयो आहे का गणती अथई रुखी मानी वेठो पियो चबी ॿियो न त दुकान तां सामान त आणींदो अलाह कंदो हूंदो बाबा ठीकु आहे हाज़िरी ते असां टई गॾिजी हलंदासीं कोड़ीअ खे सारा वटि छॾे हाज़िरी खाई ॾिसंदासीं डीपीओ साहब जी सर सर शहरियार के खिलाफ एफआईआर दाखिल है सर जी सर सर शहरियार गिरफ्तारी न रिमांड की वठा सर जी सर यस सर सर केस जी निगरानी डीएसपी साहब पियो करे भले चौस जी सर राइट सर डीआईजी साहब जो हुकुम आए तो सर मां केड़ी हैसियत आया अवां जो हुकुम काफ़ी है जी सर मां केस यो हींअर जायज़ वठी मां रिपोर्ट पेश कयां थो नवेद जो अंदाज़ो लगाए हुकुम कयो जी सर राइट सर खुदा हाफिज़ संतरी जी हाँ सर बड़े मुंशी के सर करे जी हाँ सर कीअं थींदो डीएसपी साहब असीं आहियूं लीडर छो बि पुराणा शहरियार खिलाफ़ कटियल एफआईआर जी कापी वठी छॾी अथमि मां हींअर ई वञी प्रेस कॉन्फ्रेंस कयां थो उहा कापी मीडिया वारनि खे ॾेखारियां थो फेरफार कीअं करणु ॾींदुसि भाउ जो खून लोड़ींदुसि छा न न यार तुंहिंजी महिरबानी जो इज़त रखी थो ओके थैंक्स मंसूर हुकुम लीडर मां वञा थो शहर एसएचओ खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि एफआईआर में रद्दो बदल करणु थो चाहे वञो कयोसि वंधक सिधो थी वेंदो तो मोहब्बत जो बंदोबस्त कयो थी न वियो हुजे वंधक मां वापसीअ में इहा ख़बर ॿुधां ॿुधंदो त थी वेंदो वंधक अमीरा छा थो चवीं